अॼु टीवी ते वेही कुझु सिंधी अदीब ऐं आलिम इहो चवंदा आहिनि त मिस्र वारनि हिननि छा कयो जो वॾे मुस्लमाननि का कयो। त इन्हनि बेवकूफ़नि खे ख़बर न आहे त इहे मिस्र वारा, रूम वारा, ईरान वारा मज़लूमनि ते ऐं ग़रीब आवाम ते केॾो ज़ुल्म कंदा हुआ। फ़हाशी ऐं उरियानी जा बाज़ार गरम हुआ, बेहयाई जा बाज़ार गरम हुया। को ज़माने जो को तिजारत जो को तरीक़ो कोन हो। जेको मज़लूम हुयो मज़लूम हुयो, जेको ज़ालिम हो सो ज़ालिम हुयो। ग़रीब ग़रीब हुयो ऐं अमीर वञे पियो अमीर थींदो। त इन ज़ुल्म जे निज़ाम खे ख़तमु करण जे लाइ मदीने वारे साईं पंहिंजे ग़ुलामनि खे मोकिलियो त वञो ऐं इन धरतीअ ते ज़ुल्म ख़तमु करायो। जेको ज़ालिम आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे अचो ऐं अवामुन नास खे आज़ादु कयो। रहमतुल लिल आलमीन छो आहे? रहमतुल लिल आलमीन जो मतिलबु हिकिड़ो इहो आहे त जेको ज़ुल्म खे ख़तमु करे ऐं रहमत खे आम करे। मिसाल वरी उबदा ॾींदई त बाबा रहमतुल लिल आलमीन था चओ, वरी जंगियुनि जा किसा था ॿुधायो। अड़े बा जंगियुनि जा किसा त ज़ालिमनि सां आहिनि न, मज़लूमनि सां त मोहम्मद मुस्तफ़ा भलाई कई आहे। उन्हनि खे बादशाहनि जे ज़ुल्म मां छॾाए ग़ुलामीअ जा ज़ंजीर उन्हनि जे गले मां कढी ऐं पाण सां गॾु विहारियो। हज़रत बिलाल हबशी उमैया जो ग़ुलाम आहे, ॾींहं राति ज़ुल्म थो थिए। हज़रत बिलाल खे उन ज़ुल्म मां कढी मुस्तफ़ा आज़ादु करे मुअज़्ज़िन इस्लाम बनाए छॾियो। काबे जी छत ते जॾहिं फ़तह मक्का जे ॾींहुं हज़रत बिलाल आज़ान ॾिनी आहे न, मुशरिक ॾिसनि पिया ऐं ॾिसी चयूं त चङो थियो जो असांजो अबो इन ॾींहं खे ॾिसण खां अॻु में मरी वियो। एॾी हिननि खे कावड़ हुई इन मंज़र ते, जॾहिं हिकिड़े हबशी ग़ुलाम खे हज़रत बिलाल खे हुज़ूर इहो मक़ाम अता कयो जो काबे जी छत ते चढ़ी ऐं आज़ान पियो ॾिए फ़तह मक्का जे ॾींहुं, त इहो ग़ुलामी खे हुज़ूर ख़तमु कयो न, रहमत खे वधायईं, ग़ुलामी ख़तमु कयईं।